अदी अदी ॾिस केरु आयो आहे। खैरा शाबाश तई हूं तो औलाद जे विछोड़े में सॼो ॾींहुं वेठी थी रोई ऐं हाणे हू ॾिस आई आहे मुंहुं खणी मोड़ियो अथई। ईअं त न कर खैरा भाकुर पाईस अॼु त तूं ख़ुशि थी। हलिया पुट अम्मा अम्मा तो कोई सोचो ता बच्चन जे सदमे में मुझे दम निकरी गया तो मुझे कफन जड़ारो में कोई कोनो मुझे मां तो पला वाला हटवारी दियर था गचने ना मां ये न चव मां इन दुनिया में तोखा सवाए ॿियो सॼो केर बि कोन्हे अम्मा। अल्लाह तोखे वॾी हयाती रे अम्मा अल्लाह तोखे वॾी हयाती रे। हयाती वॾी जो दुआओ भी देती मुझे पोड़ा ॾाढनि घेरण में रोले भी वया अञा वटे ॾींहं रहमत न अचिया तो या केरा मरी वञो या मरी ना मान ये न चो मरण तुझा दुश्मन अम्मा मरण तुझा दुश्मन मर मारे त भयो कड़ो जियारे भई रहमत मुझे माफ कर अम्मा मुझे माफ कर। अली मदद वाला अली मदद हैदर हैदर देव 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 या लाल बालू पहुचण में का तकलीफ़ तो कोन थी न असांजे ठिकाने ते न बाबा साईं तव्हां जो 10 ई अहिड़ो ॾिनल हुयो खान पोइ तकलीफ़ कीअं ईंदी बाबा साईं ही सरकारी दुंबो आहे न जंहिंखे तव्हां कुर्बानी लाइ खणी आया हो। हाँ बालू ये उहो ई सरकारी दुंबो अथई जेको हराम थी पलियल आहे हराम थी हाणे हिन जे जिस्म मां हराम निपोड़े ॿाहिरि कढणो आहे। बाबा साईं थोरो साइड ते हलो त तव्हांखे वॾे जो न्यापो ॾियां। ॾाढो चइमि वॾे खे त फोन ते हाल हाल कर पर वॾो मञे ई कोन पियो। नवाज़ दुंबे जो ख़्यालु कजे जगह तां चोरे तगाटो भॼी छॾियां। ॻाल्हि कर बालू। ॻाल्हि वरी कहिड़ी बाबा साईं भोतार वॾो तव्हां सां मिलणु पियो चाहे तव्हां रुगो वक़्तु ऐं जॻह ॿुधायो बस। ठीक है बालू सुभाणे सुबुह जो 10 बजे दरिया जे कंधी पतण खां ॾखण तरफ़ 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते होटल आहे उते वेही मां हुनजो इंतज़ारु कंदुसि। ऐं हा वॾे खे इहो बि चई छॾिजांइ त टाइम ते पहुचे छो त पुलिस हर वक़्तु असांजी तार में आहे। मस मस त उन्हनि खे घुमी रेड़ी असां पंहिंजे ठिकाणे ते पहुतायूं। पहुची वेंदासीं बाबा साईं टाइम ते पहुची वेंदासीं। यार इधर पाण हल तो बाहर जेकॾहिं कमकार हुजे त तूं पंहिंजे पीउ कम त घणा आहिनि पर पैसा ॾियो ई नथा। अलमारीअ जी चाबी उहा बि तव्हां वटि मूं मथां तव्हांजो एतबार अञा थिए ई नथो। ईअं था सम्झो मां हिन घर जी मालकियाणी न नौकिरियाणी आहियां। न मुंहिंजी जान
तूं त मुंहिंजे दिलि जी राणी आहीं राणी। खंघि वधी वई अथव, दवा बि कोन था पियो। अॼु थोरो कमु आहे, सुभाणे वेंदुसि चेकअप कराइण शहर। दवा खाईंदो त ख़बर पवंदी न। दवा खाधी अथमि पर को बि फ़ाइदो कोन थी करे। पोइ न कौड़ी दवा पीअण जो फ़ाइदो करणो। चङो, मां हलां थो ॿाहिरि। कुझु पैसा? कुझु छा, अचे वठ ही अलमारी में चादर। अॼु खां पोइ सुभाणे शहर वञी ज़रूरु चेकअप कराइजो। ठीकु आहे, ठीकु आहे। वॾी आईंदासीं सॼन हथ सां बीमारी ॾेई। एतिरो कुझु थिए अञा तुंहिंजो मथो जाइ ते न आई आयो। सिर्फ़ हिकु चकर मूंसां खे ख़बर पई त तव्हां हुनखे ज़हर पिया ॾियो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। जेकॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थी बि न त इल्ज़ाम तो मथां ईंदो, छो जो मां त राज़ी आहियां त मूंसां जे मौत खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए त इल्ज़ाम तो मथां आणा। तोखे हिन हवेलीअ मां तड़े कढी त पोइ मूंसां जो लाश दफ़नाइण में असांखे आसानी थींदी। ॾाइण त आई आहे, ॾाइण सॼे मिल्कियत खे गिड़काइण जे लाइ। अमीना, असां हिते बीहूं था, तूं वञ कंहिंखे न्यापो ॾे, चओ ख़ैर लॻे त असां सां मिली वञे। मजू न्यापो ॾियण लाइ मां ई तयारु आहियां, पर खैरल असां मथां एतबार कोन कंदो। खैरल सां मिलणु लाज़मी आहे छा? हा चमन, खैरल सां मिलणु मुंहिंजो लाज़मी आहे। खैरल खे जेको मूं मथां शक थियो आहे न, उहो लाहिणु थो चाहियां। छा सोचींदो खैरल त हथ सां मौत जे मुंहं में धिके मूंखे पुछण बि न आयो। मजू हिन वक़्तु खैरल खे ताज़ी कावड़ हूंदी, कुझु ॼाणा सब्र कर। अमीना, जेकॾहिं तूं ओॾे वञण खां डिॼी थो त पोइ मां थो वञा। मां ॻाल्हि डिॼण जी न आहे मजू, वञण लाइ त मां बि तयारु आहियां, पर खैरल खे बि त एतबार अचे न। अमीना, तूं वञी हुनखे न्यापो ॾे, वधीक खैरल जी मर्ज़ी, अचे या न अचे। ठीकु आहे मजू, तव्हां बीहो त मां जांच करे थो अचां पियो। अमीना, जांच न, बल्कि हुनखे न्यापो ॾे अचिजांइ, न्यापो। जेकॾहिं को मिलंदो त न्यापो ॾींदोमांसि न, पर जेकॾहिं ॻोठ में मां दाख़िल थियुसि त मूंखे मारे विझंदा। अमीना, तुंहिंजी बहादुर सां का बि दुश्मनी न आहे, पोइ तोखे केरु मारींदो? मजू ख़ैर आहे, मां वञा थो, पर जेकॾहिं मारे बि विधो न त तो मथां घोरियुसि। खैरल खैर त आहे, अॼु तुंहिंजो हथार मूं मथां सिधो छो? खैरल ऐं खैर घोड़ो लॻे थो। खैरल मूंखे मजूअ तो तरफ़ मोकिलियो आहे। किथे आहे मजू? बाग वारे रस्ते सां तुंहिंजो इंतज़ारु करे थो। मजू खे अॼु मुंहिंजी कतारी जो सबक़ सेखारियूं था। न मुनीर, न। छो खैरल, छो? इन में मजूअ जो को बि ॾोह न आहे। ॾोह कंहिंजो आहे या न, उहो सभु कुझु मूं विसारे छॾियो। वञी मजूअ खे चईंसि त अॼु खां पोइ मूं में का बि उमेद न रखे। पर खैरल, वधीक सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। हिन खां पहिरियां जो मां तोखे हिते दफ़न करे छॾियां। वञ।
वञी मचूअ खे चओ अॼु खां पोइ पंहिंजा पेर संभाले खणे। मचूअ जी चाल मां त मां बची वयुसि, पर मूंखां मचू कोन बचंदो, कोन बचंदो मूंखां। हाणे वञ। अरे छोकरा छोकरी भजाई हुई साहब नूर भटारे दा कसम मैं छोकरी कानी भजाई, छोकरी तो मेरे को भजा गई है। तने रखे ना ढोलू राजू को रोलू, छोरी मौत पर मैं यतीम को रोल गई है साहब, मैं कानी भजाई। दिसी जादो वठिए ने लाए सनी कल जैसे पान सची न करे मारिंदो रह जाए। अरे देखने थी साहब, साहब ये जुल्म क्या करे नहीं साहब, यतीम क्या मरे नहीं साहब, ये न करे ढोलू राजू को रोलू तो सब छोड़ दे साहब, साहब ये न करो। नवाज़ तुम जो ख्याल रख जाए, मां वॾे कंपनी है मोटर जी कजाए वा बेफिक्र रह, मां जो इस जो मोटी है शारी हुई। खान केड़ा हाल है खान? खैर बहादुर खान तव्हां ॿुधायो? खैर अल्लाह जो करम। खाना डीएसपी जो ज़ोर वधी वियो आहे, इन्ही करे तव्हां ॾांहुं पंधु करणो पियो। बहादुर खान तव्हांजी लख इज़त आहे मूं वटि, पर हिन मसइले में यार तव्हां न अचो। मूंखे डीएसपी अहमद जूं भलायूं साम्हूं अचनि थियूं, इन्ही करे मां तव्हां मथां ज़ोर रखां थो। दुख न कजो बहादुर खान, ये जेके भी भलायूं डीएसपी जो तव्हां मथां आहिनि, मूं मथां न आहिनि। छा मुंहिंजूं तुंहिंजे मथां के बि चङायूं न आहिनि? बहादुर खान जेकॾहिं तव्हां चङायूं ॻणाइण हिते आया आहियो त पोइ मूंखे ॿुधायो त तव्हांजे चङाइनि जी क़ीमत तव्हांखे छा घुर्जे। बस बस खान बस, मां तव्हां में हिते उमेद खणी आयो हुउसि ऐं मूंखे पूरी पक हुई त तव्हां मूंखे ना उमेद करे वापसि न कंदव। जेकॾहिं को ॿियो कमु हुजे त मां हाज़िर आहियां, बाक़ी हिन सूबेदार वाहिद खे तव्हांजे अॻियां कॾहिं बि हाज़िर नथो करे सघां। हा खान मां हितां ख़ाली हथ ज़रूरु वञां थो, ॾुख बि ज़रूरु थियो, पर वेंदे वेंदे हिकिड़ी सलाह ॾिनी थो वञे त हाणे 4 अखियूं खोले वेहिजो। कानून सां पिटाए तव्हां ख़ुशि कोन रही सघंदव। खान खे ख़ुशी फरंदी न है बहादुर खान, गमन जो ही भलियल खान दर्दन जे चोली में पलजी वॾो थियो आहे। ॾुखनि खे मुंहुं ॾियण जो दांव हिन खान खे अचे थो। तव्हां दिलि में ॾुख न रखिजो बहादुर खान, बाक़ी दुनिया जे ॾुखनि सां ही खान मुंहुं ॾेई विधो। यदर